साईं अॼु ही जेको असांजो धरणो आहे उहो सिर्फ़ु आहे पाणी जे लाइ। घोटकी फीडर खे अॼु जी डेट में जेको गुज़रियल साल हुयो 11 खां 12 हज़ार पाणी हुयो ऐं हिन भेरे ठीकु आहे शार्टेज आहे, पंजाब पाणी चोर आहे, गैर कानूनी तरह वाह वाही वियो त उहो हिन संजो चूंडियल गवर्नमेंट जो कमु आहे, उहे वञी उते झेड़ो करनि न। ॿी ॻाल्हि इहा आहे त मिनिस्टरनि खे ख़बर आहे, अवाम खे ख़बर आहे, माण्हुनि खे ख़बर आहे, पर उन्हनि जे लाइ कोई तदारुक कोन था कनि। इन जे लाइ असां एहतिजाज कयो आहे। सिंध जा ॿाराड़ी जे जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि जो गुज़र सफ़र जेको आहे त उहो बनी बारे ते थींदो आहे ऐं जेकॾहिं उन्हनि खे पाणी न हूंदो त उनजो गुज़र सफ़र कोन थी सघंदो। इन लाइ हिते हिकु धरणो मुनक़िद कयो वियो आहे ताकी उन्हनि खे पाणी जेको आहे त उहो प्रॉपर प्रोवाइड कयो वञे। पोएं साल जेको पाणी जो एस्टिमेट हुयो उहो 11,000 क्यूसिक हुयो, उहो घटिजी करे हाणे 2300 क्यूसिक ताईं पहुतो आहे। असां आला उहिदेदारनि खां इहो इल्तिजा ऐं रिक्वेस्ट कयूं था त बराए महिरबानी घोटकी डिस्ट्रिक्ट खे पंहिंजो प्रॉपर जेको पाणी आहे उहो ॾिनो वञे। त पाणी घोटकी फीडर में कोन्हे, जेको पहिरीं मई खां पाणी मिलंदो हो उहो पाणी हिन वक़्तु ताईं जेका आहे 24 मई अची विया। हिकिड़ो महीनो असांजो लास्ट जेको आहे गुज़री वियो आहे ऐं इन महीने जे में पूरे में असांखे पाणी न मिलियो आहे। अमलदार पंहिंजे ड्यूटी सां ईमानदारी सां जेको आहे उहे पंहिंजो जेको आहे नथा कनि। असां इंशाअल्लाह ताला हक़ वठी करे पोइ वेंदासीं। असां सां ज़्यादती थिए थी। असांजो पाणी जियापे जो मसइलो आहे, असांजो पाणी ज़िंदगी आहे, असांजो पाणी रोज़ी आहे। असां इन पंहिंजे मुतालबे तो कॾहिं दस्तबरदार नथा थी सघूं।